अस्सलामु अलैकुम प्यारा बारो। उम्मीद त अवां खैरियत सां हूंदा। अॼु असां तव्हांखे हिकु कहाणी ॿुधाईंदासीं जंहिंजो उनवान आहे उञायल कांव। हिन कहाणीअ जो लेखक आहे आरिफ हुसैन तुर्क। हिकु कांव खाधो खाई रहियो हो। खाधे खाइण खां पोइ कांव खे उञ लॻी ऐं हिन वटि पाणी मौजूदु कोन हो। हिन पाणी जी तलाश ख़ातिर उॾणु शुरू कयो। काफ़ी देर ताईं हिन खे पाणी न मिलियो ऐं ही उॾंदो रहियो। घणी ॻोल्हा करण खां पोइ हिन खे हिकु घर नज़र आयो। घर ॿाहिरां हिन खे कुझु दिला नज़र आया। उन्हनि मंझां हिकु दिले में कुझु पाणी हो। कांव घणी कोशिश कई पाणी पीअण जी, पर कांव जी चोंह बि पाणीअ ताईं न पई पहुची सघे। कांव सोचियो त पाणी कहिड़ी तरह पीअण घुर्जे। घणी सोच वीचार करण खां पोइ कांव खे हिकु तरकीब ज़हन में आई। कांव कुझु पथर खणी दिले में विधा। पथरनि जे पवण सां पाणी मथे चढ़ी आयो। कांव ॾाढो ख़ुशि थियो ऐं पाणी पी उॾामी वियो। कहाणीअ बाबति सवाल। सवाल, खाधो केर खाई रहियो हो? कांव। शाबाश, कांव। सवाल, कांव छाजी तलाश करे रहियो हो? पाणीअ जी। शाबाश, पाणीअ जी। सवाल, कांव पाणी पीअण जे लाइ कहिड़ी तरकीब इस्तेमाल कई? कुझु पत्थर खणी पाणीअ में विधाई। शाबाश। प्यारा ॿारो, हीअ हुई अॼु जी कहाणी। सुभाणे आउं अव्हां खे हिकु नई कहाणी ॿुधाईंदुसि। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।